रुखसार बेगम, हाणे कमाल खान जी तबियत सुधरी वई आ। मालिक भलाई कंदो। सुभाणे सुबुह जो हू घर अची वेंदो। साईं, कमाल खान पाण खे संभाले वेंदो? अफ़सोस त उनखे वॾो आ, बाक़ी वधीक दिलनि जा राज़ मुंहिंजो मालिक थो ॼाणे। जेकॾहिं कमाल खान सुधरी वञे थो न त पोइ पठाणी बेगम खे मंझराए पाण वटि वठी अचो। एतिरो जल्दी त उहे बि राज़ी कोन थींदा, छो त कमाल खान हुननि जे मथां वॾा ज़ुल्म कया आहिनि। उन्हनि इहो जेको कमाल खान खे माफ़ कयो आहे न, रुखसार बेगम, इहा बि वॾी ॻाल्हि आहे। जेकॾहिं कमाल खान जी शादी रबन जी भेण सां थियल न हुजे हा न त कमाल खान खे रबन कॾहिं बि ज़िंदा न छॾे हा। रुखसार बेगम, जेको कुझु थी गुज़रियो आहे न, उन ते हाणे हथ महटण अजायो न। हाणे जेको कुझु थिए न, दुआ घुर त उहो बहितर थिए। पोइ तूं ऐं मां हली भले पार उमिरि जी सादत हासिल करे अचूं। हर साल संभरंदा आहियो, पर हलो त कोन था। रुखसार बेगम, इहो त नसीब जो कमु आहे। असां वटि मालिक जा ॾिनल गंज आहिनि, पर पोइ बि हज ऐं उमिरो कुदरत वारो नसीबनि ते लिखंदो आहे। पर हर साल को न को मसइलो थी थो पए, पर हिन साल अलाह ख़ैर कंदो। नसीब हूंदो न त उमिरो करे ईंदासीं। कमाल खान पाण खे संभाले वेंदो, छो जो अदा आमिर बि हुन सां गॾु आहे। इन करे मां चवां थी त ज़मीननि जे खफ़नि मां पाण खे ॿाहिरि कढो। मां बि त इहो ई थो चाहियां त बाक़ी ज़िंदगी इन्हनि खफ़नि खां हटी करे सुकून सां उठा मुंहिंजो रस्तो छॾ, मुंहिंजी दुश्मनी तोसां का बि न आहे। मुंहिंजे मथां बि तव्हां फायरिंग कई, मुंहिंजे सौट मथां बि तव्हां फायरिंग कई। अञा चई थो त का दुश्मनी न आहे। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधा त इहो कमु तव्हां कंहिंजे इशारे ते कयो। जावेद चवंदे वरी ओठे सां खूब थो हणे, कमीना के जाइ जा। मुंहिंजो नालो आहे ओठो, हणंदो आहे सोटो, अहिड़ो हणंदो आहे सोटो जो बकरी बेक ढिल करे। कमाल खान जे हमरा मजीद जो लाश मिलियो आहे। उनखे पंहिंजा माइट खणाए विया। ख़बर ई नथी पए कालू त हिन ॻोठ मां लाशनि जो इहो सिलसिलो कॾहिं ख़तमु थींदो। इहा ख़बर नथी पवे त उनखे कंहिं मारियो आहे। भला कालू, इहा जांच कई अथई त हिन वक़्तु कमाल खान जा ॻोठ में कहिड़ा माण्हू रहियल आहिनि? हिकु सिद्दीक़ आहे जेको कमाल खान जी औताक ते रहियल आहे, ऐं ॿियो हैबत पंहिंजे घर में हूंदो। तूं हाणे हीअं कर जो सिद्दीक़ ऐं हैबत खे ॿिन्ही खे वठी अच। इन्हनि खे का न का ख़बर हूंदी। बाबा साईं, कमाल खान का कौन पुछा कंदो? कमाल अञा इस्पताल में आहे, अॼु घर ईंदो, उनखे कहिड़ी ख़बर। ठीकु आहे बाबा साईं, मां सिद्दीक़ ऐं हैबत खे वठी थो अचां। तव्हांजो हमरा बिल्कुलु ठीकु आहे। ही मेडिसन हफ़्ते ताईं हलायोसि ऐं वक़्तु सिर खाराईंदा रहोसि। ठीकु आहे डॉक्टर साहब। अव्हांखे हाणे इजाज़त आहे। खाधे पीते में 2-3 ॾींहं एहतियात कजोसि। जी डॉक्टर साहब। आमिर, गाड़ी आई आहे? गाड़ी ॿाहिरि बीठल आहे, पोइ हलणु घुरिजे। महिरबानी डॉक्टर साहब, तव्हां मुंहिंजो इलाज दिलि सां कयो। हीअ असांजो फ़र्ज़ु आहे, आइंदा अहिड़ी ग़लती न कजो।